सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मूसा मूसा जिद्दी मूसा फिलहाल तो तुझो तकब्बुर ऐं गुरूर मुआ मिट्टी में मिलाए छॾियो आहे। हाणे जेकॾहिं तूं ॿाहिरि अचणु चाहीं थी त मुंहिंजी जुतीअ ते पंहिंजो नकु रगड़े मूंखां माफ़ी वठ, तॾहिं तूं हिन सलाखुनि खां ॿाहिरि अची सघे थी। अल्लाह तोखे नवाब खान मूसा खिलंदे मौत खे तकबुर कंदो, पर तोखां माफ़ी कॾहिं कोन वठंदो। न झुकंदी मरंदी मूसा मरंदी। तो लाइ मां भाईअ जो फंदो तयारु करे छॾियो आहे। अचो नवाब खान अचो, वेहो। कुछ ॾींहंनि में तव्हांजे दुश्मन जो सफ़ायो करे छॾियो आहे ऐं हाणे मूंखे ॿुधायो त मुंहिंजी दावत कॾहिं? पहिरियां मज़बूत केस ठाहे मूसा ऐं दरिया खान खे जेल मोकिलियो, पोइ दावत बि कबी। सुभाणे ॿिन्ही खे कोर्ट में पेश कंदुसि ऐं 5 ॾींहंनि जो रिमांड वठंदोसां। कुझु वक़्तु हिननि यारनि खे रिमांड जो मज़ो चखायां, पोइ हिननि खे जेल मोकिलींदुसि। सुभाणे हिननि जो रिमांड वठी अच, पोइ मां हिननि खे पंहिंजे पेरनि ते बीठल न ॾिसां। हेलो बख्शल, किथे? हींअर मां त शहर जे ॿाहिरां आहियां, पर तूं ॿुधा तूं किथे आहीं? मां कचे में आहियां। हींअर तूं पंहिंजी जाइ ॿुधा, मां उते अचां थो। दाए जे ॻोठ ॿाहिरां मां पके ते थो अचां, तूं बच। मीर, तबियत ॿुधा, तबियत कीअं अथई? तबियत सही न आहे, जल्द खां जल्द इलाज न थियो न बख्शल टन ख़राब थी वेंदी। तूं जल्दी पहुचण जी कर, हितां निकिरी कंहिं ॿिए शहर था हलूं। हींअर मूंखे पहुचण में अधु कलाक मुनो लॻी वेंदो। आख़िर हेतिरी देर छो? हींअर गाॾी दोस्त का आयो आहे, तूं बि पके तरफ़ अच, मां बि उते पहुचाईंदो। अज मुझी ओ ताकत कीअं भुलिजी पिया आहियो? केरली मां आयोसि पप्पू खे ॾिसण। तव्हांजी वॾी महिरबानी नवाब खान जो तव्हां मूं मिस्किन खे यादि कयो। हिन ग़रीब जो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो नवाब खान? मूंखे ख़बर पई त सजावल पप्पूअ खे हथियारनि जे ज़ोर ते मुंहिंजे ख़िलाफ़ बीहारियो आहे। इहो सच आहे नवाब खान, मूं मथां सिजावल ज़ोर रखियो। मां तव्हां मथां कूड़ी चाहे थी ॾियां त लाला सां तव्हां बि सलाह में हुयो। तो जसलानी पप्पू जो सजावल जहिड़े ज़ालिम माण्हू जे चवण ते असांजे ख़िलाफ़ तो ग़लत बयानी न कई। वाहिद वञ, नवाब खान लंघे आयो आहे, इन लाइ चांहि तयारु कराए खयूं अच जल्दी।
जेकॾहिं असां में इख़्तिलाफ़ न रहिया त हिक ॿिए ॾांहुं अचण वञण मां हाणे हलां पप्पू जेकॾहिं टाइम मिले त मोड़ थी वञ जी हाज़िर बाबा साईं। ही ख़तरनाक माण्हू अथई हिन खां जेतिरो बची रहंदे त फ़ाइदे में रहंदे न त नुक़सान में रहंदे। हाँ बाबा शेर अली, मां नवाब खान खे सुञाणींदो आहियां, पर मां उन लाइ का बि खॾ न खोटींदुसि। पोइ हू मूंखे छो नुक़सान पहुचाईंदो? शहर हली त तोखे खयूं हलूं? न भाउ, मां ॿिए तरफ़ ईंदुसि। हा पर हितां तूं कंहिंसां वेंदे? दोस्त खे फोन कई अचे पियो। जेका तुंहिंजी मर्ज़ी। आदि जल्दी जल्दी ॿुधा त खाइण लाइ छा तयारु कयां? मूंखे ॿिया बि घणा कम आहिनि। घणा कम? वरी अॼु कहिड़ा कम अथई? सॼे घर जो कमकार त तूं करे छॾियो। पोहारो ॾेई छॾियई, थांव धोई छॾियई, ॼारा लाहे छॾियई, कपिड़ा धोई छॾियई, अञा कहिड़ो कम रहियो? छाहे जो लीमे जे घर में खोटाई करणी आहे न, उन लाइ सामान हथ करणो आहे। अदा कुझु अकुल खां बि कम वठ। लीमे जे घर में बटड़े के खटूं खोटणियूं अथई, को जगल थोड़ी केराइणो आहे जो वञे तो हुनजे लाइ सामान वठण। इहे ॿ कोडरूं ई त खपंदियूं जेके तोखे पाड़े मां ई मिली वेंदियूं। अदी अॼुकल्ह माण्हुनि में उमीद का रही न आहे। 10 दर खड़काईंदुसि न तॾहिं वञी हिकिड़े दर तां कमु थींदो। ॻाल्हि के सम्झी कोन थी। अदा तूं मखण जे चवण ते वञी लीमे जे घर में खॾूं खोटींदे, ऐं जेकॾहिं उन्हनि खॾुनि मां इन बचुल जो लाश न मिलियो त पोइ लीमो तोखे छा कंदो? इन्हनि खॾुनि में पूरींदी। लीमो मूंखे कुझु करे या न करे, पर मां लीमे जा टुकड़ा करे उन्हनि खॾनि में पूरे छॾींदुसि। हिकिड़ो हुते हिकिड़ो हुते, जीअं पुलिस खे बि उनजो लाश हथ न अचे। हा वाह जी ॻाल्हि कई अथई, दिलि सां लॻी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। इहो कमु त ज़रूरु कजांइ। बचुल बि पाण ई गुम थी वई आहे, न मिलंदी। ॿियो इन लीमे मां बि जान छुटंदी। असली फिज़ा हीअं जेका बि आहे असांजे हिन जी घर जी ॻोठ जी पुरसुकून थी वेंदी। वॾो मज़ो ईंदो, बहार अची वेंदी। हा पोइ हुनजो घर थींदो ख़ाली। तव्हां लॾो खणी वञी हुनजे घर में रहिजो। मां वरी ॿी का पंहिंजे लाइ कुंवार आणींदुसि जेका मूंसां हिन घर में रहंदी। अच्छो अथई मुंहुं। इन्हनि मुअलनि जिननि वारे घर में असांखे छिपट कंदे, पाण वरी हिते छिपट थींदे। अलाए त छो रुॻो थो करे शादी शादी। ॿुधी नथो मरे था। भेण थी मुंहिंजे लाइ सोच। का त हुजे न जेका पीरीअ में मुंहिंजी ख़िदमत करे। फरज़ कर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं इहा मुई तुंहिंजे निर्ण में लॻी वञे त पोइ इन जो कमकार केरु कंदो? अदी थोरो कमु हूअ कंदी, थोरो कमु मां कंदुसि। ॿई हिक ॿिए जो भार विरहाए वंडे खणंदासीं। दरिया खान न ॼाण त हिन महिल मीर कहिड़े हाल में। कोन छॾींदा मीर खे। मीर ज़ख़्मी आहे। इहा पुलिस खंबे खणी हिते ईंदसि। जेकॾहिं गद्दार इहो इबू आहे न त पोइ मीर बि उते महफ़ूज़ न हो। थी सघे त मीर उते वियो ई न हुजे। जेकॾहिं हुन तरफ़ न वियो आहे न त पोइ थी सघे पुलिस खां लिखी बि वञे। सिर्फ़ु पुलिस पोयों न अथसि, पर नवाब खान जे माण्हुनि सां गॾु वक़्तु ऐं बहाल बि अथसि। मूंखे ख़ौफ़ आहे त किथे हू मीर खे मारे न विझनि। सुभाणे असांखे कोर्ट में पेश कंदा ऐं मूंखे पूरी पक आहे इहो सूबेदार आहे। वरी बि असांजो रिमांड वठे। नवाब खान सूबेदार जा खीसा भरे छॾिया आहिनि। पोइ तूं सोच हू असांखे बख़्श कंदो? सूबेदार असद खां वधीक त ज़ालिम ई आहे। विढ़ण में का बि कसर कोन छॾी। मूंसां अगरि जे सिर ते आई न त बार खणी वठंदासीं। बार त खणी वेंदासीं,
पर मूंखे ॾुख आहे यार, तू बि असांजे करे मुसीबत में अची वियो। मूंसां मूं कोशिशि कई त इन्हे गुनाहनि खां मां परे रहां। जेसि ताईं हिन मुआशिरे में इहे ज़ालिम मौजूदु आहिनि न, त असांजे हथनि मां हथियार न वेंदो। केरु आहे जे पुलिस खे मुंहिंजी ॼाण ॾिनी? ईअं इत्तफ़ाक़ सां त पुलिस नथी अची सघे। को त आहे जेको गद्दारी पियो करे। देव बाबू या इख़लाक़ त न आहे, या वरी असां वारो यार बख़्शल गद्दारी ते लही आयो आहे। जॾहिं मुंहिंजी शादी हुई त मूसा जे हमले जो बि इन्ही बख़्शल ई ॿुधायो। वरी जॾहिं वक़्त खे वठण लाइ वियसि त उते पुलिस आई, मूं मथां गोलियूं हलायूं हुयूं। इहो बख़्शल आज़ाद थी निकिरी वियो। हिन वक़्त बि बख़्शल खे फ़ोन कई हुई पर बाबू वारनि बि त मूंखे ॾिठो हुयो। सिधो इल्ज़ाम मां बख़्शल जे मथां कीअं थो हणी सघां? गद्दार केरु आहे हुनजी जांच करणी पवंदी। हा, करणी पवंदी। भले तू खुशी नसीब आई, तुंहिंजे दुश्मन जो सफ़ायो थी वियो। दरिया खान ऐं मूंसां गिरफ़्तार थिया ऐं मीर ज़ख़्मी आहे, तमामु जल्दो मारियो वेंदो। गुलण, इहा मूंखे खुशी न थी। खुशी तॾहिं थिए हा जॾहिं दुश्मननि खे मां पंहिंजे हथनि सां मारिया। इहा कहिड़ी ख़बर ॿुधाई थी बुरी बेवकूफ़। बावल, जेकॾहिं तूं उन्हनि खे मारी हा त तोखे जेल थी वञे हा, ऐं हिन वक़्तु तूं आज़ाद आहीं। आज़ाद गुलण, तूं सही आहीं। जे मां आज़ाद आहियां न त पोइ नवाब खान खे लेटाइण जो मौक़ो आहे। बावल, इहा चर्या बि कॾहिं बि न कजां। जे नवाब खान खे मारींदे त पोइ रहंदे किथे? जेल वेंदुसि, सज़ा बि पूरी कंदुसि, उते वेही टोपियूं ठाहींदुसि। बाबा शेर अली, सिजावल जा कम ॾिठव? हू तव्हांजे मथां इल्ज़ाम हयो वेठो आहे, हुनजो तव्हां फ़सुल साड़ियो आहे। बबू, सिजावल जे फ़सुल साड़ण सां मुंहिंजो प्लान त पूरो न थींदो। जॾहिं बि मूं इन्हीअ सिजावल खां प्लान कयो, मूंखे जॾहिं ख़बर पई मूं मथां चोरीअ जो कूड़ो इल्ज़ाम हणाए गिरफ़्तार कराइण वारो इहो सिजावल आहे, त पोइ इन्हीअ सिजावल सां सिधो छेड़ो कंदुसि, सिधो छेड़ो। वॾा, हाणे उहो साॻो सूबेदार वापसि आयो आहे जंहिं तव्हांखे गिरफ़्तार कयो। सोट, छा इहो सूबेदार तव्हांखे कोन ॿुधाईंदो? पुलिस वारा जेकॾहिं सची ॻाल्हि ॿुधाईंदा ख़बर अथई त पोइ उन्हनि पुलिस वारनि जी रोटी रोज़ी बंदि थी वेंदी।
रोटी रोज़ी समझे तो पोइ केर बि एतबार करे ॿीहर उन्हनि खे इहो कमु न ॾींदो। पोइ इहो सूबेदार कॾहिं बि सच्चाई बयान न कंदो। जे चओ त इन राज़ खे ॼाणे जी कोशिश मां कयां। अड़े पप्पू, जॾहिं तूं सिजावल जे वेझो ई नथो वञी सघीं, अड़े ओ मुंहिंजा बचड़ा, कोई तूं राज़ कीअं हासिल करे सघंदे? मूंसां अकबर बदल आहे, उहो थी सघे त हक़ीक़त ॿुधाए। पप्पू, तूं भली कोशिश कर। तोखे जेका भी ख़बर मिले उन जा पक्का सबूत हासिल कजां। बाबा साईं, कम पको कंदुसि, तव्हां बेफिक्र रहो। सही। ओ चरिया, इन्हीअ करे त मां चवंदो आहियां त सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। मजबूर वा आशिक मजबूर वा भादी केदो भी कंधार हुजे केदो भी हजा मुस्ताक कादे वे हां इते हण हण हण। अरे छा था कयो सालू आहे छा आहे ए? अरे छा थो करी बा ॿुधायो सही मूंखे, लीमे खे समझायो कयो छा था? हां अरे छा थो करी सालो? हे हमरा छा थो करे, तू छा थो करी? पाए वट ए मूंखे तू ॿुधायो सालू ए छा थो करी? हिकड़ो मिंट इते छड इते लताड़ कोन थी इन भाग ते। अरे हेडे ओ हां हिते छा है मसलो छा है, छा था कयो? हां तुझे लगे कबर तो तैयार कराया, कबर शाबाश हथ ला बाबा। अरे सालू जे तोखे कबर खोटणी आ मुंजी, वो हिकड़े हंध खोटियो हर होडे इया दाफ पियो थो करिया, खैर ता है। असल में छा है जो तोखे हिकड़ी जाइ ते पूरींदासी न तो पुलिस लाश गोले वठंदी, उन करे अलग अलग खड्डा खोटरे तोखे टुकड़ा करे उनन में दफन कंदासी। ये लभी भी न मुस्ताक वारो कर कुहाड़ी हथ कर त मां लीमे के लेटाया। सालू सच में मुझो सिर तो कोन खणंदो। सालू खुदा के मने तोखे खुदा रे हलणो आ जा ना है, मु गरीब जे पोया छो पियो आही। तोखे माफ कया तो जालिम के जे बचुल वेचारी के मारे ही पूरे छड़वा जेनो अतो पतो कोने। अरे सालू कसम सा मु बचुल के ना है मारियो, उ पान घर छड़े भैया, इतबार कर। घर छड़े छो भैया? अच्छा पई कोर्ट में वनी औ तलाक कराइंदस। लीमा जी त दिल थी छवे तोखे मथे ते चुमी दिया। बचुल मां चा तो किथे ही बचुल इन निभागे के वरी छा थियो? सालू समझो तो में ऐं बचुल में तलाक जी मां मुस्ताक ये ना है, वो मुजी धी आन नहीं ना उन्हें के तलाक ॾियारण जे लाइ ज़ाल मुजी पई हो कम करे। सुभाणे कोर्ट में हाज़िरी आ, मुखे जो नोटिस मिलियो उन जे आधार ते मुखे कोर्ट में हर हाल में पेश थियण पवंदो। जेकॾहिं मां कोर्ट में पेश नथो थियां तो पोइ जज साहब मुखे ॾोही सम्झनि ऐं ज़ोर रखंदो त मां पंहिंजी माईअ खे कोर्ट में पेश कयां। जेकर ईअं थिए थो त पोइ मजबूरन मुखे पंहिंजी रन खे तलाक ॾियणी पवंदी ऐं मां ईअं करणु नथो चाहियां। असांखे छा करणो आहे बाबा साईं? पंहिंजा माण्हू वठी वञो ऐं कोर्ट जे ॿाहिरां बीहारे छॾियो त जीअं लीमे वारी आहे रन कोर्ट में न पहुचे। जीअं ई रन तव्हांखे नज़र अचे न खंबे हिते खणी अचोसि। हाज़िर बाबा साईं, ईअं ई थींदो। जेकॾहिं तव्हां हिन कम में नाकाम थियो पोइ मुंहिंजे घर खां तव्हांखे केर बि नथो बचाए सघे, छाकाणि त इहो मुंहिंजी इज़त जो मामिलो आहे। बाबा साईं तव्हां बेफिक्र रहो, इहा माई कोर्ट में कदम न पहुचंदी। मुंहिंजी इज़त खे सरेआम बदनाम करण थी चाहे। जेकॾहिं यार हिन कोर्ट में वई त मीडिया में ख़बरूं ईंदियूं ऐं इहा ख़बर हलंदी नवाब खान पंहिंजी ज़ाल ते तशद्दुद थो करे ऐं माई नवाब खान खां तलाक वठण थी चाहे। सोचो त कहिड़ी ख़ुआरी थींदी। हिन करे इहा ख़बर फैलजण खां अॻु में उनखे हिते ई दॿाए छॾियो। रनू कोर्ट में पेश न थियनि, बाक़ी हिन केस खे मां हिते ई ख़तमु कराए छॾींदुसि। अकबर मां थोरो घर थो हलां,
सुबह जो सवेर पहुंची वन जै तैयार थी हमरान के कोर्ट में पेश कंदा ये न तो सुस्ती करी अकबर उन्हनि ॾे हलंदासीं जेकॾहिं हुननि पंहिंजी अना छॾे ज़रो बि मूं ॾे झुकिया त यारनि जी भरपूर मदद करी बाक़ी जेकॾहिं हुननि जो कंध जो वर अञा ताईं बरक़रार आहे ऐं आकड़ में आहिनि त पोइ छॾे ॾींदासीं उन्हनि खे उन्हनि जे हाल ते पोइ जेको थियो उन्हनि सां उन्हनि जो नसीब ठीक है बाबा साईं असां तैयार रहंदासीं ऐं हा ॿी ॻाल्हि शुगुर सां ॿुध राति जो चौकी नंबर सां ॾिजो ईअं न त सुस्ती वठे अची नेस्तीअ में लत ॾेई पियो सुम्ही सुभाणे को मसइलो थिए त पोइ ॿिन्हिनि जो ख़ैरु न आहे अखियूं खोले रखिजो बाबा साईं मां माजिद ऐं करीम चौकी ॾियूं था अकबर खे आराम लाइ छॾियूं था सुभाणे तव्हां ई अकबर कोर्ट वेंदो असांजी हलण जी ज़रूरत न आहे बाबा साईं चङो अकबर तूं भले वञी आराम कजांइ शौक़ वारा पाण ई चौकी ॾींदा माजिद बि आहे ऐं करीम बि बाबा साईं तव्हां बेफ़िक्र थी वञो मां वञी आराम थो कयां तव्हांखे इजाज़त आहे ख्याल रखिजो छोको ठीक है बाबा साईं छोको मां भली आराम थो कयां पोयां जी तोखे पार थो हुजे ठीक है अकबर तूं हल मां बीठो आहियां बेगुला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा तोखे वधीक प्यारो मां आहियां या तोखे पंहिंजो भाउ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां हुनजो भाउ आहियां रत जो रिश्तो आहे त मां घणो वणंदोसांसि न कीअं आदि थधो थी ॿिया सालू बेगुल सां मुंहिंजी इश्क जी शादी थई मुंहिंजे आशिक़ तॾहिं त मूंसां शादी कई आहे शर्म नथो अचे छा जो इश्क जेकॾहिं न शादीअ खां पहिरियां मां तोखे ॾिसां हा त उते ई बेहोश थी किरी पवां मना करे छॾियां हा न है कबूल ईअं कयां आदि पर अम्मा ई बाबे त तोखे ॿुधायो हो न छा ॿुधायो हुयो मूंखे इहो ई त चुल्ह जो मारंग अथई ॾिस अदा जेकॾहिं चुल्ह जे मारंग जहिड़ो हुजे हा तॾहिं बि अखियुनि ते पर हे त उन खां बि चट आहे हाणे ख़बर पई त तूं अदीअ खे केतिरो वणंदो आहीं इहा त ख़बर पई न त बेगुल खे तोखां वधीक मां वणंदो हा चरिया हा चवी छा थो ॾिस सालू जेकॾहिं न तूं चुल्ह जो मारंग हुजी या उन खां वधीक पुछड़ो हुजी हा त पर मां त ख़ूबसूरत आहियां तमामु घणो ख़ूबसूरत अरे हेॾे तूं चुल्ह जो मारंग नाही तूं सिर्फ़ ख़ूबसूरत ई तॾहिं बचुल तुंहिंजी एॾी बेइज़ती थी करे जेकॾहिं चुल्ह जो मारंग हुजी हा त घर में दाख़िल ठड़ी कोन ॾींदी आहे पर मूंखे ॾिस चुल्ह जो मारंग घर में रखबो आहे चुल्ह जो मारंग हूंदो त माण्हू ॿाहिरि जो पाणी पचाईंदो न मूंखे बि पाण सां गॾु रखियो वेठी आहे अरे मां घणो थो वञासि पर तूं मुची सड़ी थो सड़ मुची सड़ छो अथई जेकॾहिं न ॿीहर इहा ॻाल्हि कई अथई त हिन घर मां तड़े कढंदी मां ॿाहिरि ख़ैर आहे तड़े कढण वारी ॻाल्हि त कॾहिं हली वेंदी पर जेको पोयां जुमिलो ॻाल्हाई न अछो अथई मुंहुं हरू भरू सालू चवंदो आहे तूं रंग जो कारो ई ज़ाल चए थी अछो मुंहुं त माना मां सोढ़ो थी वियुसि आहे आईनो हुजे त खणी ॾेखारे अछो अथई मुंहुं ही ॿियो टियों चकर आहे जो मीर पुलिस खां बचंदो थो वञे वक्त सुठी ॻाल्हि आहे जो मीर पुलिस खां बचंदो थो वञे छो जो मीर जो मौत असांजे हथनि में थींदो चाचा मीर जो ॾसु कचे तरफ़ पवे थो जे तव्हां हुकुम कयो त सुबुह जो ॿई निकिरी हलो वक्त जे इहा पक्की ख़बर आहे त मीर वाहड़ वारे पासे आहे सुबुह जो ई निकिरी था हलूं बाबा जॾहिं उन्हनि जे पोयां पुलिस आहे त पोइ तव्हां कानून जे हथ में छो था खणो चाचा सोट सही पई चवे मीर खे पुलिस ई पूरो करे छॾी त पोइ असां उन जे पोयां छो पऊं मीर मुंहिंजी इज़त ते वार कयो जेसे ताईं मीर जे सीने ते मां वार न कंदुसि सुख जो साह न खणंदुसि पोइ तव्हांजे दिलि जे सुकून लाइ ज़रूरु हलंदासीं चाचा मूंखे कुझु अहिड़ा माण्हू सुझनि था जन वटि मीर राति रही सघे थो सुबुह जो ई मीर जे पोयां निकिरी पवंदासीं मीर खे हाणे घणी मोहलत कोन ॾींदासीं छो जो मीर खे ख़बर पए बहावल उहो बिल्डोज़र आहे माण्हू त छा पर पत्थरनि जो सुरमो करे छॾींदो आहे सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।